अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि एकादशी छा आहे, एकादशी जी उत्पत्ति कीअं थी, एकादशी व्रत रखण जी विधि, एकादशी यानी ग्यारस जो महात्म, एकादशी जी कथा उन में मां तव्हांखे ॿुधाईंदसि प्रबोधनी एकादशी यानी वॾी ग्यारस जी कथा। एकादशी छा आहे यानी ग्यारस। महीने में 2 एकादशियूं यानी ग्यारसूं थींदियूं आहिनि। हिकु थींदी आहे साई जंहिंखे शुक्ल पक्ष चइबो आहे ऐं ॿी थींदी आहे महीने जी ऊंदाहिनि में जंहिंखे कृष्ण पक्ष चइबो आहे। शुक्ल पक्ष जी ग्यारस सिंधी तारीख़ुनि जे घणो करे 9 या 10 थींदी आहे ऐं कृष्ण पक्ष जी ग्यारस जेका आहे घणो करे 23-24 तारीख़ ते थींदी आहे। जीअं नदियुनि में गंगा नदी, पर्वतनि में हिमालय, शास्त्रनि में भगवत गीता सभिनी में श्रेष्ठ आहे, तीअं विर्तनि में एकादशी या ग्यारस जो विर्त जेको आहे सर्वश्रेष्ठ लिखियो थो वञे। हीउ विर्त पाप रूपी काठियुनि खे जलाइण लाइ हिकु अग्नि समान आहे। श्री कृष्ण भॻवान जा ही वचन आहिनि त विर्त रखण सां मन जो मेल दूर थिए थो ऐं इन्हीअ में कयल सची प्रार्थना सफल थिए थी ऐं पाप नाश थिए थो। ख़ुदि ईश्वर जो साक्षात दर्शन बि प्राप्त थिए थो पियो। 5 कर्म इंद्रियूं जहिड़ोक हथ, पेर, ज़बान, गद्या ऐं पेशाब जी इंद्री ऐं 5 ज्ञान इंद्रियूं जहिड़ोक अखियूं, कन, चमड़ी, नक ऐं कंठ, उहे थियूं 10 ऐं 11 मन। इन्हनि सभिनी 11 खे पंहिंजे वस में रखण खे चइबो आहे ग्यारस। जिन इहे सभु जीतिया तिन जग जीतियो। महीने में 1 या 2 दफ़ा बुख कढण करे इंसान जी तंदुरुस्ती ठीकु रहंदी आहे। अलौकिक दृष्टिअ वारा चवंदा आहिनि त असांजो धर्म आहे विर्त रखणु। जंहिं विर्त खे मनुष्य रखणु चाहे तंहिं में पूरो विश्वास ऐं प्रेम अवश्य रखणु घुरिजे। जेकॾहिं ईअं न थियो त विर्त मां पूरो फ़ाइदो न मिली सघंदो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदसि एकादशी जी उत्पत्ति कीअं थी। एकादशी जी उत्पत्ति कतीअ जे कृष्ण पक्ष एकादशीअ खां वठी थी आहे। सतयुग में मर नाले हिकिड़ो दैत पैदा थियो जंहिं देवताउनि जे राजा इंद्र खे जीते पंहिंजे वस में कयो। तॾहिं सभु देवताऊं दुखी थी शंकर भॻवान वटि आया। शंकर भॻवान वरी खेनि विष्णु भॻवान वटि वञण लाइ चयो। उते पहुची सभई देवताऊं विष्णु भॻवान जी स्तुति करण लॻा ऐं पंहिंजो सारो हाल ॿुधायूं। पोइ भॻवान देवताउनि सां गॾिजी मर दैत वटि आयो ऐं ॿिन्ही जे पाण में लड़ाई थी। भॻवान ॾिठो त जेसिताईं हिन खे पंहिंजे बल जो अहंकार पैदा न थियो आहे तेसिताईं हिन जो मरण ॾाढो ॾुखियो आहे। सो विष्णु भॻवान बद्रिका आश्रम में हिरोती नाले गुफ़ा में वञी आराम कयो। मर दैत हाणे सम्झण लॻो त मूं जहिड़ो ताक़तवर केरु कोन्हे को। विष्णु भॻवान पिणु मूंखे ॾिजी भॼी वियो आहे, पर हाणे इन्हीअ खे बि मारे त्रिलोक जो राज हथु कंदुसि। इहो वीचार करे भॻवान जे पुठि वठंदो उन ई गुफ़ा अंदरि घिरी वियो ऐं भॻवान खे मारण ते चाहियाईं त एतिरे में ओॾी महिल हिकु महातेजवान कन्या पैदा थी जंहिं मर दैत सां लड़ाई करे इन जो अंत आंदो। एतिरे में भॻवान जी अखि खुली ऐं ॾिठाई त दैत मोह पियो आहे। हिकु कन्या हथ जोड़े साम्हूं बीठी आहे। कन्या चवण लॻी त प्रभु मां तव्हांजे शरीर मां उत्पत थियल तव्हांजी ई कन्या आहियां ऐं हिन अभिमानी दैत जो अंत बि मूं ई आंदो आहे। विष्णु भॻवान प्रसन्न थी चवण लॻो त हे पुत्री गुर जेके घुरणो अथई। कन्या उत्तर ॾिनो त हे भॻवान जेकॾहिं मूं ते प्रसन्न थिया आहियो त मूंखे इहो वरदान ॾियो त मुंहिंजे निमित्त जेको विर्त रखे सो मन, कर्म, वाणी या शरीर करे महाबलवान थिए। श्री विष्णु भॻवान चवण लॻो त चङो ईअं ई थींदो। तूं मुंहिंजी परम शक्ति आहीं। जेके मुंहिंजा भॻत आहिनि से तुंहिंजा बि थींदा ऐं टिनी लोकनि में प्रसिद्ध थींदा ऐं अंत में मुंहिंजे लोक में अची वासो कंदा। इन्हनि जा सभु पाप नाश थी वेंदा। सभिनी तीर्थनि खां बि तुंहिंजे विर्त जो फल वधीक थींदो। इहो वरदान ॾेई विष्णु भॻवान अंतर्ध्यान थी वियो। ही एकादशी जो विर्त सभिनी विर्तनि में सार विर्त आहे। एकादशीअ जो महात्म यानी ग्यारस जो महात्म ज़ुबान खे ताक़त न आहे जो एकादशीअ जी महिमा वर्णन करे सघिजे। जीअं श्रीमद भगवत गीता सभिनी वेदनि ऐं शास्त्रनि में सार आहे, तीअं एकादशी बि सभिनी व्रतनि जो सार व्रत आहे। एकादशीअ जो व्रत पाप रूपी काठियुनि खे जलाइण लाइ हिकु क़िस्म जी अग्नि आहे। एकादशी जे व्रत जो फल देवताउनि खे बि मिलणु मुश्किल आहे। वधीक एकादशीअ जे महात्म जी विधि हर हिकु एकादशी जे पछाड़ीअ में ॾिनल हूंदी आहे। एकादशी जी कथा। एकादशी जी कथा हर कंहिं एकादशी समय अनुसार वर्णन कयल आहे। एकादशीअ जे विर्त जो फल हिकु पासे आहे त एकादशी जे कथा जो फल ॿिए पासे आहे। जो मनुष्य फ़क़ति एकादशी जी कथा पढ़े या ॿुधे थो ऐं ॿियनि खे ॿुधाईंदो तंहिंजी महिमा चित्रगुप्त बि लिखी नथो सघे त विर्त रखण वारे जी महिमा केरु आहे जो चई सघंदो। विर्त रखण वारे खे एकादशीअ जी कथा अवश्य पढ़णु या ॿुधणु घुरिजे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदसि प्रबोधनी एकादशी जंहिंखे असां वॾी ग्यारस बि चवंदा आहियूं। हीअ एकादशी कतीअ जे शुक्ल पक्ष तारीख़ 9-10 थींदी आहे। अॼोके ॾींहुं सभु देवताऊं दुखी थी श्री विष्णु भॻवान वटि आया। इन ई वक़्तु श्री विष्णु भॻवान सुम्ही पिया हुआ। भॻवान खे जाॻाए प्रार्थना करण लॻा त हे दयालु बिनकासर दैत सभु वेद शास्त्र खणी वञी समुंड में लिकी वेठो आहे। कृपा करे इहे वठी ॾियो। इन्हनि जी इहा वेनती ॿुधी भॻवान समुंड में
टुॿी हईं दैतनि खे मारे सभु वेद शास्त्र वरी देवताउनि खे वठी ॾिना। महाभारत जे ज़माने में भीष्म पितामह बि जॾहिं ॿाणनि जी सेजा ते सुम्हियो पियो हो तॾहिं इन्हीअ एकादशीअ जे ॾींहुं अर्जुन हिकिड़ो महाभयंकर बाण पृथ्वीअ में हणी गंगाजल कढी भीष्म पितामह जो दुख दूर कयो। तंहिं करे जो मनुष्य हिन कार्तिक शुक्ल पक्ष जी एकादशीअ खां वठी पूर्णिमा ताईं 5 ॾींहं महाभारत जो शांतीअ सां पाठ पढ़ंदो ऐं गंगाजल सां स्नानु कंदो, इहो जनम मरण जे 84 में न ईंदो ऐं जा कामना दिलि में धारींदो सा हिन जी भॻवंत पूरी कंदो। जो मनुष्य हिन कार्तिक जे महीने में तुलसीअ जी पूॼा थो करे ऐं भॻवान जी मूर्तीअ जे गुलनि पुष्पनि तुलसीअ जे पतनि ऐं सुगंधियुनि सां पूॼा करे थो, तंहिंजी महिमा चवण ऐं लिखण खां ॿाहिरि आहे। विष्णु भॻवानु चयो त हे देवताऊं, जेको मनुष्य नर या नारी यज्ञ हवन दान तपस्या ऐं तीर्थ करे थो सो स्वर्ग माणे थो, पर जो मनुष्य कार्तिक जी एकादशीअ में व्रत रखे थो सो मूंखे प्राप्त करे थो। बोलो विष्णु भॻवान की जय। साल में लॻभॻि 24 एकादशियूं ईंदियूं आहिनि। 24 ॾींहं एकादशियुनि जो नालो अलॻि आहे ऐं उन्हनि जी कथा बि अलॻि अलॻि आहे। त मां कोशिशि कंदसि त हिकु हिकु करे अपलोड कयां, त वीडियो ज़रूरु ॾिसिजो। वॾी ग्यारस ते असां तुलसीअ जे अॻियां ॾीओ ॿारींदा आहियूं, जंहिंमें असां जेका कपाह हणंदा आहियूं उहो 365 कण ॻणे करे खणंदा आहियूं। कपाह हणणी आहे उनखे 365 दफ़ा ॻणे करे उनखे असां वटि ठाहे उन मां ॾीओ ॿारींदा आहियूं। घर जो हर हिकु भाती 365 कण वारी ॾीओ ॿारींदो आहे। किन घरनि में हिकिड़ो ई ॾीओ ॿरंदो आहे और इन ॾींहुं असां भीखमनि जो यानी भीष्म पंचक ॾीओ बि ॿारींदा आहियूं। उनजो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। कथा जे हिसाब सां एकादशी जो विर्त सॼो ॾींहुं कुझु न खाइजे। अगरि ईअं माण्हू नथो रखी सघे त उनजी जॻह ते फल फ्रूट खाए। उनखां पोइ अगरि उहो बि नथो रखी सघे, माण्हूअ खे कुझु खाइणो आहे त उन में ग्यारसी खाधो ई खाइजे। अन्न जो बिल्कुलु बि सेवन न करिणो आहे। ग्यारसी खाधो कीअं ठाहिजे, छा ठाहिजे, उनजी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, तव्हां ज़रूरु चेक कजो। उमेद कयां थी त तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कयो, शेयर कयो और सब्सक्राइब कयो और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।